अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आया सारा सुमरो इन बुलेटिन में अस सगत साथ दींदी प्रिया गुल। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान ऐं भारत विच में एटमी ठिकाणनि जी मालूमात जी ॾे वठि ॿिन्ही मुल्कनि जे क़ैदियुनि जी फ़हरिस्त जी बि हिक ॿिए सां शेयर करे छॾी। वॾे खाते जे तर्जुमान ताहिर अंदराबी चयो आहे त फ़हरिस्तनि जी ॾे वठि एटमी ठिकाणनि ते हमलनि खां पासो करण जे मुआहिदे तहत कई वई। पाकिस्तान 257 भारतीय कैदियुनि खे फ़हरिस्त भारत हवाले कयो आहे। मीडिया खे हफ़्तेवार ब्रीफिंग में वॾे खाते जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान यमन तकरार जे पुरअमन हल लाइ इलाइक़ाई कोशिश जी आजियां करे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी अरब जे वली अहद सां राब्तो कयो। गॾियल अरब इमारात जे सदर ताज़ो पाकिस्तान जो दौरो कयो। बानी पीटीआई जो एक्स अकाउंट बंदि करण वारो केस 21 जनवरी ते ॿुधणी लाइ मुक़रर। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर तरफ़ां लिखत में हुकुम जारी। अदालत लाॻापियल धुरियुनि खे जवाब जमा करण जी हिदायत करे छॾी। पीटीआई पारां सेनेटर सैफुल्लाह आबड़ो जे नाअहली लाइ सेनेट चेयरमैन सां राब्तो। उन अब्बास पारां सेनेट सेक्रेटरीट में सैफुल्लाह आबड़ो जी नाअहली लाइ दरख़्वास्त जमा। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त सैफुल्लाह आबड़ो 27 तरमीम ते पार्टी पोज़ीशन जे ख़िलाफ़ वोट ॾिनो। मेंबरनि खे लिखत में आगाह कयो वियो हो त तरमीम ख़िलाफ़ वोट ॾियणो आहे। 63A तहत सैफुल्लाह आबड़ो जी नाअहली लाइ इलेक्शन कमीशन खे लिखियो वञे। नए आईजी सिंध जावेद आलम ओडो जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ग़ैर वज़ीर ज़ाल हसन नजार सां धारदार मुलाक़ात। वॾे वज़ीर पारां नए आईजी सिंध लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। वॾे वज़ीर आईजी सिंध खे कराची में स्ट्रीट क्राइम जे ख़ात्मे लाइ कोशिशूं वधीक तेज़ करण जी हिदायत करे छॾी। सैयद मुराद अली शाह चयो आहे त हुकूमत पुलिस जी बहितरी लाइ क़दम खंया आहिनि। पुलिस खे बि नतीजा ॾियणा पवंदा। कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखियो वञे। सूबे में अमन अमान क़ाइम करण खे तरजीह ॾिनी वञे। सालियापट में बिरादरी तकरार तां क़त्ल थियल नौजवान जो लाश थाणे आॾो रखी धरणो। छनबाणी बिरादरी जे बिंदुरनि में तकरार तां गुज़िरियल ॾींहुं अब्दुल मजीद छनबाणी मारिजी वियो। वाक़े ख़िलाफ़ वारिस सरापा एहतिजाज। औरतुनि ऐं मर्दनि पारां लाश खे रखी एहतिजाज। कातिलनि खे पिटूं ऐं पारा था। वारसनि जो चवणु आहे त ॼञ वठी वञी रहिया हुआसीं त हमलो करे नौजवान खे क़त्ल कयो वियो। जवाबदारनि ज़ुल्म कयो आहे। जल्द कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। बिटशाह में शादी न कराइण ते पीरसन बिजली जे पोल ते चढ़ी वियो। ॻोठ शेर खान मलूखानी वासी बशीर मलूखानी पारां तंबोरो चौक वटि पोल ते चढ़ी आपघात जी कोशिश कई। पुलिस रेस्क्यू अमले ऐं शहरनि वॾे जिदोजहद बैदि पीरसन खे हेठि लाथो। वारसनि मूजिबि पीरसन जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। संदसि इलाज हलंदड़ आहे।